सांगड़ शहर के चौधारी काटन फैक्ट्रियुनि जो घेरो है। फैक्ट्रियुनि जी ट्राणाई जी सीज़न शुरू थियण सां शहर अंदरि साह ऐं दम जूं बीमारियूं कर खणंदियूं आहिनि। काटन फैक्ट्रियुनि खे स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर मुताबिक़ डस्ट फिल्टर प्रोडक्शन यूनिट लॻाइणा आहिनि, पर उन जे उबतड़ कपे ट्राइण जा कारखाना बिना डस्ट फिल्टर प्रोडक्शन जे हलाया पिया वञनि। शहर अंदरि ऐं कारखाननि जे भरपासे जी आबादियुनि जे माण्हुनि जी ज़िंदगी ज़हर बणिजी वई आहे। उन हवाले सां शहरनि जो चवणु आहे त तो गरीब माण्हू है, इलाज कोन थी कराए सघां। असां पाण ई ॻाल्हाए था सघूं तो छोकिरियुनि न तो वॾे डॉक्टर खे एतिरो मूं वटि हसे त कोन जाऊं एतिरो मतलब वॾे डॉक्टर खे ॾेखारियां। असांजी मन धन जे एलर्जी जे करे थोड़ी रोज़ जी धन आहे तो ज़ाहिर इंसान के तो मन अंदर छाती में जमे थी न। ये मुंहिंजी छोकिरियूं आहिनि गरीब आहियां, हिकिड़ी तो ठठे मारे छॾी, हिकिड़ी इहा बि तव्हांजे अखे न अॻियां आहिनि, अहिड़ी हालत लॻी पई आहे। ना आऊं गरीब माण्हू इलाज कराए सघे ना छा। हाणे असां खे नथा फैक्ट्री बंदि कराए सघूं, न को असांजी हले थी। बस रहूं मजबूर साह जी तकलीफ़ थिए थी ॿुधो। हाँ फैक्ट्री है कोई ईअं पई हले। फैक्ट्री है कोई हले पई। रात दिन धन जावे 24 कलाक हले जे मोर बार बीजा मच्छरदानी बीजे सब भरजी वयूं जी वसे हवे जे न मच्छरदानी बीजे बंद करो। हां बार पथे थन। अच्छा हां असा मेजमान के अचे तो बुथाड़ वडो दे था केर घर को रात टके असा जे घर में मेजमान बे अचे जे कोई छाजे करे कोना टेका के धन जाचे थी ता जे असी बीमार थी विंदासो के असा साह कोन तो खजे। असा पूरा औलाद ने ॿार सब बीमार आहिनि। हाँ या पाण बीमार आहियां, मोट गोरियूं पियो वञे साह जो ऐं साह खणी कोन थो सघां, सभिनी खे बीमार करे छॾियो आहे। तव्हां हिन ख़िलाफ़ कंहिंखे दरख़्वास्तूं असां घणेई ॾिनियूं आहिनि, पर हू पैसे वारो माण्हू आहे, पैसा ॾेयो पंहिंजी जान छॾाए थो वञे। कंहिंखे तव्हां दाह ॾिनी आहे? असां जजनि में केस सभु कया आहिनि, मूं पाण कयोसि। असांखे दर्द जी वजह सां दर्द वग़ैरह कारखाने जी किथां खां याद अचे पुट? ही फैक्ट्री में अचे पई। तव्हां घणा दफ़ा ॾींहं में वेंटिलेटर कंदा? असां 4-5 दफ़ा। पोइ फ़र्क़ु थिए थो कुझु? हाँ थोड़ी देर थींदो आहे, पोइ वरी साॻियो मतलब के थी वेंदो आहे, दर्द अचे थी इन जे करे। जॾहिं त कारखाननि जे फुटियूं ट्राइण जी सीज़न शुरू थियण वक़्तु डिप्टी कमिश्नर सांगड़ जे ऑफिस में कारखानेदारनि ऐं ज़िले इंतिज़ामिया जे विच में थियल गॾिजाणी में काटन फैक्ट्रियुनि खे डस्ट फिल्टर प्रोटेक्शन यूनिट लॻाइण लाइ 15 ॾींहंनि जो वक़्तु ॾिनो वियो। गॾिजाणी में ज़िले इंतिज़ामिया फ़ैसिलो कयो त 15 ॾींहं अंदरि प्लांट लॻाया वेंदा, भञकड़ी कंदड़ कारखाननि खे सील कयो वेंदो, पर हिन वक़्त ताईं भञकड़ी कंदड़ कारखाननि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे। कैमरामैन टीम सां गॾु मीर हसन मरी, टाइम न्यूज़ सांगड़।